सैयद ज़ैन शाह ऐं PTI सिंध जो सदर हलीमा दिल शेख समेत सवें गाॾियुनि ते मुश्तमिल काफ़िले जी सूरत में कोटड़ी मोहम्मद कबीर में प्रेस क्लब साम्हूं पहुतो त SUP सदर तालका मेहराबपुर रौनक अब्बास शाह, ताहिर हुसैन सहतो, गुलाम नबी सहतो, शाहज़ेब शाह, अली बख्श सहतो, कासिद सहतो, खलील अहमद सहतो, GSM क़ौमी महाज़ खानवाहण जो सदर राजा मंगी ऐं कामरान सहतो खां अलावा सहाफ़ी बिरादरी समेत केतिरनि ई माण्हुनि संदन मथां गुलनि जी पतियूं निछावर करे शानदार अजिया कई। इन मौके ते पंजाब तोसां झेड़ो आहे, वफ़ाक़ तोसां झेड़नि जा उबदारींदड़ नारा हया विया। इन मौके ते ज़ैन शाह ख़िताब कंदे चयो त पीपल्स पार्टी वारा सिंधी क़ौम जी कावड़ ऐं गुस्से खे ॾिसी पाण एहतिजाज करे ड्रामा ऐं धोखा पिया कनि। असां फ्राडिन खां होशियार आहियूं। कैनाल कढण में ज़रदारी जो सॼो प्लान आहे, छो त कैनालनि जी इजाज़त पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिनी आहे। ज़रदारी प्रेशर में अचण बैदि हू बीमारी जो बहानो करे कराची भॼी वियो आहे। हिन वधीक चयो त पेपे वारा सिंध जे मारोड़नि सां धोखेबाज़ी कनि पिया, पर असां कूड़नि ऐं फ्राडिन खां होशियार आहियूं। ख़िताब करण बैदि काफ़िलो गंबट रैली में शिरकत वास्ते रवानो थी वियो। सभिनी खे भलीकार चऊं था। यकीनी तौर ते ई पंहिंजी जिदोजहद पंहिंजे नदीअ खे बचाइण जी आहे। उन नदीअ खे जेका 40 सालनि खां वहंदी आहे, पर ज़रदारी माफ़िया पाकिस्तान पीपल्स पार्टी इक़्तिदार जे एवज़ उनजो सौदो करे छॾियो आहे। जॾहिं तव्हां ॾिठो हूंदो इहा साॻी ॻाल्हि जॾहिं अलवीअ वटि PTI जे सदर खणी विया, हुन वापसि करे छॾी, न परे पर रद्द करे छॾी। पर हिन सभा खे इन सॼे खे सिंधुअ जो सौदो करे छॾियो, जंहिंजे नतीजे में असांजी जेकॾहिं सभु स्कीमूं पूरी थियनि त सिंधु नदी कराचीअ ते न पहुचंदी, ठटे ते न पहुचंदी, सखर बराज बयाबान थी वेंदो। उन करे पंहिंजी जिदोजहद डिघी आहे। हिननि घणा तरीक़ा कनि पिया, जुलूस पिया कढनि, ॿिया पिया कनि, पर छा नथा कनि। हुकूमत में वेठा आहिनि, वफ़ाक़ी हुकूमत जो नुमाइंदो सदर साहब वेठो अथनि, वफ़ाक़ी हुकूमत जा ई पार्टनर आहिनि ऐं उते फ़ैसिला करे आया आहिनि ऐं सिंध जे माण्हुनि खे धोखो ॾियण लाइ वरी हिते रैलियूं ऐं बयान ॾींदा था वञनि। उन करे इन 2 नंबर चोरनि जी जेका हिते अवामी राब्ता था कनि, इहा इन माण्हुनि खे रद्द करे छॾियो आहे। सिंध जो माण्हू बाख़बर थिए।